अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगार सिराज किस्त 26। ॻोठ मुंहिंजे लाइ हिकु अजनबी पराई धारी ओपरी दुनिया हुई, पर पोइ कुझु त ॻोठ जी अजनबियत ऐं कुझु बंगले खां परे रहण जे करे मामा ऐं मामीअ जे मौत जो सदमो आहिस्ते आहिस्ते धरो थियणु लॻो। तूफ़ान खां पोइ माठाई मोटी अचणु लॻी, पर केॾी महिल उन माठाईअ में वरी बि लुड़कनि जो तूफ़ान मोटी ईंदो ऐं मूंखे दिलदारी ॾियण लाइ अमड़ हर जतन करणु लॻंदी हुई। बाबे सां त शायदि मुंहिंजी मुलाक़ात थींदी बि न हुई। हिन खे सुरेतुनि खां वांदिकाई न हुई ऐं मूंखे पंहिंजे ग़म खां। हिकु ॿियो दिलि विंदराइण जो हंधु हो, काके ईसर जी ओताक, जिते शहर खां हिकु सिंध सुधार टीम आई हुई ऐं ॻोठ में रौनक लाइ ॾिनी हुआऊं। बालगनि जी तालीम, स्कूल जी मरमत, नंढड़ी इस्पताल, ज़ालुनि लाइ चरखा ऐं सिलाईअ जूं मशीनूं ऐं ज़ालुनि खे पढ़ाइण लाइ शहरी पढ़ियल छोकिरियूं। ईअं थिए भायो ॼण त हिननि पाण खे सिंध लाइ वक़ुफ़ु करे छॾियो। पाण विंदराइण लाइ अबोझ ऐं बीमार इंसाननि जी ख़िदमत करण खां वधीक शायदि ॿियो को सुहिणो वझ न आहे। सो बि बिना पंहिंजनि जी ख़िदमत ऐं रुॻो वक़्तु काटण ऐं पाण विसारण लाइ इन्हनि सां शामिलु थी वियुसि। पहिरियों भेरो मूं में जीअरे रहण जी वरी आरज़ू पैदा थी। ॿियनि लाइ जीअरो हुजण बि त हिकु आदर्श आहे। उन आदर्श अॻियां असांजे साथियुनि ज़मींदारनि ऐं वॾनि बाबे जहिड़नि माण्हुनि जे तरफ़ां रंडुकुनि ऐं हथ चुरांद जी बि परवाह न कई ऐं थोरे अरसे में असां पंहिंजे ॻोठ खे हिकु मॉडल ॻोठु बणाए विधो। रुॻो माण्हुनि खे सियासी सम्झ ऐं समाजी सुधारे लाइ साञा ॾियणु सो बि सिंध जे ॿहिराड़ीअ में को सौखो कमु न आहे, पर असांजा साथी ॼण त उन कम खे सिंध ॾांहुं पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी बजा आणे रहिया हुआ। उन कर्ज़ लाहिण में हयाती त व्याज खां बि घटि हुई, पर सिंध जे आज़ादीअ लाइ माण्हुनि खे सम्झाइण जो सभ खां मुयसरु तरीक़ो उहो अख़्तियार कयोसीं त माण्हुनि में हर उहा ॻाल्हि जा सिंधी हुजे उन जी साझा ऐं सिक पैदा करणु ई उत्तम रखियोसीं। रुॻो तरबियत ई काफ़ी न हुई, पंहिंजी सभ्यता जी ख़ूबसूरती असांजी वॾी मदद कई। सिंधी नाटक, सिंधी दास्तान, सिंधी राग, सिंधी नाच, सिंधी रांदियूं माण्हुनि में नए सिर जीअरे रहण जो उत्साह पैदा करणु लॻियूं। वंजवटियूं, ॿेलाड़ा, मलूं, वॾ कुबुल, बैतबाज़ी, भक्तूं, मौलूद ऐं बुज़ुर्गनि खां सिंध ऐं सिंधी सूर्यनि जा किस्सा ही हुयूं असां जूं रोज़ानियूं मसरूफ़ियतूं। ऐं थकिजी टुटी देरि सां जॾहिं घर पहुचंदो हुउसि तॾहिं मुंहिंजो इंतज़ारु कंदे कंदे बानी बि चांठ ते मथो रखी सुम्ही रहंदी हुई ऐं आउं हुनखे जाॻाइण बिना हंध ते लेटी पवंदो हुउसि ऐं मूंखे निंड खणी वेंदी हुई। केॾी न शुक्रगुज़ारीअ जी निंड हुई उहा, जंहिं मूंखां मामे ऐं मामीअ जो ग़म विसाराए छॾियो। ऐं पोइ हिकु ॾींहुं कंहिंखे ॿुधाइण खां सवाइ शहर हलियो आयुसि ऐं फ़ौज में भर्ती थी देहरादून हलियो वियुसि। देहरादून खां कलकत्तो, कलकत्ते खां हबश, हबश खां बर्मा, सिंगापुर ऐं कराची मुंहिंजी सिंध जी दिलि, पर मुंहिंजो वतन उहो वतन न हो। ॾाढीअ पट ऐं सियासी जुआब बाज़नि जो अॾो जिते मज़हब जे नाले ते सभु कुझु नामुमकिन थींदो ते नज़र आयो। ऐं वरी हिकु भेरो ज़िंदगीअ जी रांदि हाराए ऐं पंहिंजे पाण में पंहिंजे पुराणे ग़म में गुम थी वियुसि, जिते वक़्तु बीही रहियो। ईंदड़ उथलूं पुथलूं बि उन वक़्त खे चोरे सेरे ऐं रेड़े न सघियूं। ऐं पिंड पण थी सिंध खे बदिलजंदो, उॾड़ंदो, उभामंदो, वरी विसामंदो, भभड़ थी ॿरंदो ऐं पोइ भस्म थींदो ॾिसंदो रहियुसि। इंसानी रत ऐं पूई, चिचरियल जिस्मनि ऐं अपाहज वजूदनि, अंधनि, लूलनि, मंडनि ऐं इस्पतालुनि जे एथर जी बूइ जा मंज़र ॾिसंदे ॾिसंदे मुंहिंजो रूह थकिजी पियो। उहो थक खनि सदियुनि जो थक हो। उन थक में उहो ई अहसासु हो त ॼवरुनि मुंहिंजो समूरो रत चूसे वरितो हो ऐं खोखले चोथी वांगुरु ज़हनी बयाबाननि में ऐं पंहिंजे पाण खे वाचूड़नि जे आधार ते छॾींदो थे आयुसि। पर मुंहिंजे वतन मुंहिंजे लाइ को मरहम, को तरियाग तजवीज़ न कयो। हिते त रुॻी सियासत हुई, आज़ादीअ जी सूरनि खाईंदड़ धरतीअ जी सियासत, जिते वतन परस्ती ऐं मज़हब परस्तीअ में जंग छिड़ी पई हुई। इलेक्शनूं, सिंध असेंबलीअ जो रिज़र्वेशन, सूबाई ख़ुदमुख़्तारी या बानप जो क्लाज़, आज़ादी ऐं आज़ादीअ जे दामन मां वहंदड़ लखे इंसाननि जे खून जी नदियुनि मां वही ईंदड़ मुहाजिर, जंहिंजी आजियां लाइ पंहिंजे वतन जा सूरवीर बहार ताईं दामन फहिलाए पहुता। मूं ॼण त पाण खे वाचूड़नि में वेड़ियो ॾिठो।
मूंखे उहो महसूसु थियो त मूंखे का शइ साफ़ नज़र नथी आई। जेकॾहिं कुझु नज़र आयो थिए त उहो हो ॻाढ़ो कारो साओ नीरो इंसानी खून। हिंदुस्तान जे कुख मां ॼावल ई इंसान ओचितो ई ओचितो बघड़ ऐं वाघ बणिजी विया हुआ ऐं हिक ॿिए खे ईअं चीरे फाड़े रहिया हुआ ॼण हिननि जे अखियुनि ते रत ऐं पूंहुं जा खोपा चढ़ियल हुआ। हुननि जे रत जी प्यास उजामण जी न हुई। रत जी हिननि नदियुनि वहाइण लाइ केरु ज़िम्मेदार हो, हिंदू या मुस्लमान? हीअ त यकीनन गीता ऐं क़ुर पढ़ंदड़ थी न थी सघिया। हीअ सभु छा हो? हीअ रत टिमाईंदियूं रेलगाॾियूं किथां ते भरिजी आयूं? हीअ मुंहिंजी कराची ऐं हैदराबाद में छा थी रहियो हो? अमृतसर, लाहौर, गुरदासपुर, गुजरात, दिल्ली, बिहार, बम्बई ऐं कलकत्ते में ई कहिड़ा जानवर हिक ॿिए जो कचो मांस पटींदा थी रहिया? हीअ रोंदा रड़ंदा आमिल ऐं भाईबंद केॾांहुं वञी रहिया हुआ? हीअ रोंदा रड़ंदा सैयद नकवी, सिद्दीकी ऐं बुखारी रेलगाॾियुनि जी छतुनि ते टंगिजी बुखिया उञा पंहिंजो वतन पंहिंजा वथाणा छॾे हिते छो पिया आया? वाचूड़नि जो धंधो वधंदो थियो वियो ऐं मूं अखियूं ॿूटे छॾियूं। मूं कुझु बि ॾिसणु न थियो घुरियो, कुझु ॿुधणु न थियो घुरियो, कुझु महसूसु करणु न थियो घुरियो, कुझु करणु न थियो घुरियो। आउं थकल हुउसि। मूंखे सुम्हण जी ज़रूरत हुई, मूंखे निंड जी ज़रूरत हुई। ऐं ख़्वाब में बि उहो सभु कुझु ॾिसणु ॿुधणु नथो घुरां ऐं पोइ आउं हिकु गहरी निंड पइजी वियुसि। मुंहिंजूं अखियूं खुलियल हुयूं पर आउं कोमा में हुयुसि। मुंहिंजूं अखियूं खुलियल हुयूं पर आउं कोमा में हुउसि। पर हीअ निंड बि मुंहिंजी निंड न हुई। अजीबो ग़रीब ख़्वाब हिक ॿिए में मिली हिकु नओं सुपिनो भयानक साबिया जहिड़ो सुपिनो बणिजी थी वियो। ख़ासि तरह हिकिड़ो ख़्वाब मूंखे अक्सर परेशान कंदो रहियो। हैदराबाद जे स्टेशन ते हिकु रेलगाॾी बीठल नज़र ईंदी हुई जंहिंमें 2 सिपाही मूंखे गिरफ़्तार करे रेलगाॾीअ जे कॉरिडोर मां हिक छेड़े खां ॿिए छेड़े ताईं घेलींदा थी विया। सॼे माहौल ते धुंध छायल हो जंहिंमें रत ऐं पूंहुं जा टिका टिका फैलियल हुआ। रत ऐं पूंहुं जे उन ई दरिया में तुड़गंदो हर गाॾीअ में हिकु नओं भयानक खां भयानक मंज़र ॾिसंदो अॻिते ते वधियुसि। पहिरें गाॾीअ में हिकु जर्मन SS सिपाही पंहिंजी संगीन ताणियो बीठो हो ऐं अंदरि हिकु कुतिर जी मशीन चालू हुई, बिल्कुलु अहिड़ी जहिड़ी असांजे ॻोठ में ठारूमल जी कुतिर मशीन हुई। पर उन्हीअ में ॿाझर ऐं मकईअ जे काननि बदिरां इंसानी हॾांवा पिंजरा कुतिरजी रहिया हुआ। हॾांवा पिंजरा सुञाणप खां ॿाहिरि हुआ। फ़क़ति हिकिड़ी चिटकी हर हॾां पिंजरे जी ॻिचीअ में लटकियल हुई जंहिं ते हज़रत दाऊद जो तारो छपियल हो। उन्हनि हॾावनि पिंजरनि में ॿुढड़ा बि हुआ, जवान ज़ालूं बि हुयूं, ॿार बि हुआ। हर साइज़ हर मेक जा हॾावा पिंजरा हुआ। उन कुतिर जी मशीन में का अजीब खेल रखियल हुई जो उन्हनि हॾनि खे कुतरण वक़्तु 2 शयूं ख़ासि तरह अलॻि अलॻि ढेर थी रहियूं हुयूं। हिकिड़ा सोना ॾंद जेके कुतिर थियल ॼाड़ियुनि मां उॾामंदा हिकु थेलीअ में किरंदा थी विया। उन थेलीअ ते नाज़ी स्वास्तिका छपियल हो ऐं ॿी शइ हुई उन्हनि हॾावनि पिंजरनि जूं अखियूं। उहे अखियूं शायदि अञा मुयूं न हुयूं, उन्हनि में दीद अञा बाक़ी हुई। उहे अखियूं हिकु अलॻि ढेर में जमो थी रहियूं हुयूं। नंढियूं अखियूं, वॾियूं अखियूं, साफ़ अखियूं, चुंझियूं अखियूं, काणियूं अखियूं, टेॾियूं अखियूं, जवान अखियूं, पोड़ियूं अखियूं, हयादार अखियूं, बेहया अखियूं, मासूम अखियूं, चंचल अखियूं, फ़लसफ़ी अखियूं, भोग अखियूं, साइंसदान अखियूं, ॼट जाहिल अखियूं, महज़ अखियूं ऐं सभु अखियूं हिक ई वक़्तु मुंहिंजे अखियुनि में घूरे रहियूं हुयूं। उन्हनि में फ़क़ति हिकु अहसासु ज़िंदा हो, डपु, ख़ौफ़ ऐं भउ जो अहसासु। ॼण त उहे समूरियूं अखियूं घुटे ॾियण या घोघे ॾियण सां ॿाहिरि निकिरी आयूं हुयूं। उन्हनि में का इल्तिजा, का बचण जी उमेद, का निज़ारी, का पेशकदमी, का पोइवारी कुझु बि न हो। महज़ डपु हो, महज़ ख़ौफ़ हो। उहे अखियूं डप ऐं ख़ौफ़ में पिंड पण थी वियूं हुयूं। ऐं पोइ सिंध जो नक्शो उभरी ते आयो। छा सिंध जो नक्शो यहूदियुनि जे उन क़तलाम जे पस मंज़र में ज़रूरी हो? मूं पंहिंजे पाण लाइ ख़्वाब में ई सवाल ते कयो। यहूदी लाश ज़िंदगीअ जी नफ़ीअ जो उञाणो आहे ऐं सिंध आज़ादीअ जे जिदोजहद जो निशान जंहिं ते अंग्रेज़नि मंदिअड़ा हिंदू ऐं मुस्लमान मंदिअड़ा पाए छॾिया। उहा सिंध यहूदियुनि जी आहे। निज़ारिन ऐं मिंथुनि जे पस मंज़र में हिकु दांह बणिजी थी वई। आउं सिंध आहियां, आउं आज़ादी घुरां थी, मुंहिंजे बचनि खे आज़ादु थियण जो हक़ु ॾियो। सिपाहियुनि पंहिंजी संगीन सां मूंखे चौको ॾेई अॻिते रेड़ियो। अॻे गाॾीअ जे अॻियां हिकु जापानी सिपाही खंजर ताणियो बीठो हो।
हिन मूंखे ॾिसी पंहिंजो कंधु निमाए कोर्निश कयो। उहो कोर्निश मुंहिंजे लाइ न पर मुंहिंजे मुहाफ़िज़नि लाइ हो। हिन जे अखियुनि में हिकु सुवालु हो, छा ही नऊं जंगी कैदी आहे? ऐं मूं अंदरि ॾिठो, अंदरि हिकु जापानी पैगोडान मंदर जो स्तूपा ठहियलु हो, पर कंहिं पथर आज या संदली काठ जे बदिरां उहो सॼो पैगोडान इंसानी खोपड़ियुनि मां ठहियलु हो। उहे खोपड़ियूं मुख़्तलिफ़ नस्लनि जूं हुयूं, चीनी, थाई, बर्मी, मलाई, इंडोनेशी खोपड़ियूं। विच विच में किथे किथे अंग्रेज़ खोपड़ियूं बि नज़र ते आयूं। उन्हनि खोपड़ियुनि ते निराड़ जी चौधारी हिकु नीरो पटो हो, जो नीरो घटि कारो वधीक हो, ऐं मूंखे ईअं महसूसु थियो ॼण त हर खोपड़ीअ जे उन पटे मां रतु ठींडियूं करे वही पघिरजी कतरनि वांगुरु ॼमी वियो हो। मूंखे उहा कुर्सी बि यादि आई जिते मुंहिंजे अखियुनि अॻियां मुंहिंजे साथी सिपाहीअ खे जापानियुनि निड़ ते हिकु लोही पटो ॿधी उन जा स्क्रू टाइट करणु शुरू कया हुआ। पहिरीं त कुझु न थियो, पोइ आहिस्ते आहिस्ते मुंहिंजे साथीअ जे निड़ ते ॿधल पटे जे ॿिन्ही पासनि खां रत जूं ॿ गोल लीकूं ज़ाहिर थियूं। उन खां पोइ हिकु हल्की चिरकाट जो आवाज़ु थियो, अहिड़ो जहिड़ो कंहिं लोही दॿे खे रिह ॾियणु वक़्तु थींदो आहे, शरड़ शड़क शरड़काट। मुंहिंजे दोस्त जे चीट मां ज़ाहिर हो त हिन खे उहो एतबार न थे आयो त हिन जो मथो पोइ एतिरो जल्द टिड़की भॼी छिॼी भोर भोर थी वेंदो। उन्हनि समूरनि खोपड़ियुनि जे नीरी पटीअ में हिकु ॿी बि ख़ासि ॻाल्हि हुई। उहे पटा उन पैगोडा में अहिड़ी तरह बीहारिया विया हुआ, खोपड़ियूं अहिड़े अंदाज़ सां टिकायूं वयूं हुयूं जो उन्हनि पटनि जे गोल गोल लीकनि मां बुद्ध भॻवान जो चित्र ठही पियो हो। उन बुद्ध जो चित्र निहायत शांत आख़िरी निर्वाण जे मूड में हो। हिकिड़ो हथु हंज में रखियलु होसि, ॿियो हथु मथे खयलु हो, ॼण हर पुॼारीअ खे निर्वाण जी बिशारत ॾेई रहियो हो। मुंहिंजे मुहाफ़िज़ जापानियुनि उन बुद्ध खे सजदो करे मूंखे अॻिते वधी ठोकर हई ऐं आउं अॻिते वधी हलणु लॻुसि। अॻे गाॾे ते हिकु सिख फ़ौजी बीठलु हो। मूंखे ॾिसी संदसि ॾाढ़ीअ में थोरी जुंबश आई ऐं ॾाढ़ीअ में लिकल करपान ज़ाहिर थी संदसि हथ में पहुची वियो ऐं मूं ॾे उलर करे आयो, पर सिपाहियुनि खे ॾिसी हटी बीह रहियो। मूं गाॾीअ में अंदरि निहारियो, अंदरि 4-5 सिख सर्कस जी मंज़र वांगुरु कलाबाज़ियूं खाई रहिया हुआ। हिननि जे हिकिड़े हथ में रत में ॻाढ़ा करपान हुआ ऐं ॿिए हथ में नंढा गुलनि जहिड़ा ॿारड़ा। कलाबाज़ी खाईंदे सिखनि नंढड़नि गुलनि जहिड़नि ॿारड़नि खे मथे हवा में ते उछलायो ऐं सभिनी कोशिशि करे पंहिंजे पंहिंजे करपान जी नोक ते हिक खां वधीक ॿारनि खे झटण जी कोशिशि ते कई। जंहिंजे करपान में 2 ॿार ॼण त पाण में चटाभेटी कंदे हिक ई करपान में घिड़ी थी विया। सो अॻिते वधी हिकु कुंड ॾांहुं ते वधियो, जिते मूं ॾिठो त गुरु गोबिंद सिंह जो पुतलो हिकु हथ ते बाज़ विहारे ॿिए हथ सां गरनत जो पन्नो उथलाइण में मशगूल हो। उन सिख वधी उहे ॿार बाज़ जे चुंभ ताईं ते आंदा ऐं बाज़ खे ॼण त इंसानी गोश्त पसंदि न हो, या उहो ॾिसी त ॿार तोर थियल हुआ, मुंहुं ॿिए पासे फेराए छॾियो। सिख नाउमीद थी वरी कलाबाज़ियूं पाइण ते लॻो ऐं मुहाफ़िज़नि वरी मूंखे थुॾो हणी अॻिते वधण ते मजबूर कयो। अॻे गाॾे जे वेझो पहुतुसि त मूंखे नाराए तकबीर ॿुधण में आयो। दरवाज़े ते हिकु कदावर जवान तलवार कट मुछुनि सां हथ में तलवार खयो बीठो हो। मूंखे ॾिसी उहो अॻिते वधी आयो ऐं तलवार मुंहिंजे सीने ते रखी चयईं, जज़ियो या मौत? पर मुंहिंजे मुहाफ़िज़ खे ॾिसी मुंहुं भेलड़ो करे बीही रहियो। मूं अंदरि निहारियो ऐं हिकु हैरत अंगेज़ मंज़र ॾिठुमि। साम्हूं गोश्त जो ढेर पियल हो। मूंखे शक जाॻियो त शायदि ॻाओ गोश्त हो, पर जल्दी मुंहिंजो ख़्यालु ग़लति साबित थियो, छाकाणि त उन गोश्त में घणा ई अहिड़नि गोश्त जे टुकड़नि जी हुई जंहिंजी शकिल चीनीअ जे ऊंधे थियल कोपनि या नंढनि प्यालनि जहिड़ी हुई ऐं उन जे पूरे विच ते नंढी सुर्ख गोलाईअ में हिकु ॼुंडी हुई, जीअं दिले जी ढकणीअ में थींदी आहे। मूंखे थोरो शक पियो त उहे मांस जा टुकड़ा ॼातल सुञातल हुआ, शायदि उहे कनि हसीन ज़ालुनि जा बुबा हुआ। शायदि गोश्त जे उन ढेर जे पासे में 4-5 जांठा गभरू जवान वेठल हुआ ऐं हिकु पोढ़ो अछी ॾाढ़ी सां जवान उन्हनि गोल गोल गोश्त जे टुकड़नि खे
अलॻि कंदा हिकु डिघी रसीअ में पोईंदा थी विया, ॼण त हिकु वॾी माला या तस्बी ठाहिणी हुयनि। ऐं पोड़ो उन्हनि मां हिकु हिकु दाणे ते ख़ताती ऐं तोगरा जा फन पाराए हिकु खंजर जी नोक सां उकरींदो थी वियो। मूंखे ॿ चारि लफ़्ज़ सम्झ में बि आया। हिक ते लफ़्ज़ लाॾी नज़र आयो, हिक ते सोमनाथ जी सुंदरी, हिक ते सीता, हिक ॿिए ते परदीप कौर। मूं सोचियो शायदि को मोरिख थो ॾिसिजे, ख़ुशख़त ख़तात नकाश मोरिख, पर मुंहिंजी सोच खे मुहाफ़िज़नि संगीन जी हिकु नोक सां अधूरो रहाए छॾियो। ऐं अॻिते वधुसि। अॻियां गाॾीअ जे दरवाज़े ते हिकु मथे कूड़ियल धोती ॿधल ऐं जणियो पियल जवान बीठल हो। संदसि हथ में हिकु लुंडी तलवार हुई। मूंखे ॾिसी हिन जे वात मां निकितो मलीच, पर मुहाफ़िज़ खे ॾिसी चुप थी वियो। अंदरि हिकु अजीब मंज़र हो। पूरे विच ते काठियुनि जो हिकु मच पियो भरियो ऐं उन मच जे चौधारी 5-6 नौजवान जाटनि राजपूतनि वारियूं पगड़ियूं ॿधल लुंडियूं तलवारूं हथनि में कंहिं शइ या माण्हूअ जे इंतज़ार में हुआ। ओचितो हिन नारो हयूं, हर हर महादेव। हिन जे पोयां 2 माण्हू को बोझो खणियो थे आया। कंहिं डिघे कपिड़े अंदरि कुझु हड़ जियां ॿधल हो। घड़ीअ लाइ ख़ामोशी थी वई। हिननि मां हिकिड़े चयो, शर्मा जी तुंहिंजो वारो आहे। ॿिए चयो, न शर्मा न, मां मुलेछनि खे हथु न लाहींदुसि, न त गंगा माता वञिणो पवंदो। सभु टहक ॾेई खिलण लॻा। पोइ सभिनी गॾिजी हड़ खोली। हड़ मां हिकु ख़ूबसूरत जवान रसनि सां ॿधल बरामद थियो ऐं उन सां गॾु हिकु नौजवान ख़ूबसूरत औरत हुई ऐं हिकु 4 सालनि खण जो मासूमड़ो बालक रोई रहियो हो। अमा अमा अबा अबा। ऐं उमालक हिकु नौजवान बालक खे बांह खां झले खणी मच में उछलियो। बालक अञा ताईं अमा अबा चवंदो रहियो, पर जल्द ई संदसि आवाज़ बि मच जे टिड़काटनि जलाए छॾियो। हिकु ॿिए जवान वधी उन ख़ूबसूरत औरत खे ॻिचीअ खां झले मच में उछलायो ऐं टहक ॾेई चयाईं, इजा वञे थी हुन जी अमा। ऐं चइनी गॾिजी नारो हयूं, हर हर महादेव। आख़िर में गबरू जवान खे टंगा टोली करे मच में विधाऊं, हर हर महादेव। ऐं मूं ॾिठो त ओचितो मच विसामी वियो ऐं उन जाइ ते शिव जो हिकु बुत बि आयो, जंहिंजे जटाउनि मां गंगा वही थे निकिती, रत जी गंगा। मूंखे हिकु उबड़को आयो ऐं मुंहिंजा फिफड़ रत ऐं पूंइ जे धारा बणिजी ॿाहिरि निकिरी आया। ऐं उन रत ऐं पूंइ जे समुंड में तुड़गंदो ॿुॾंदो रहियुसि ऐं मुंहिंजे मुहाफ़िज़नि टहक ॾियणु शुरू कया। हीअ आहे 20वीं सदीअ जो बहादुर इंसानु। हिननि वरी मूंखे थुॾो हयूं। हिकु मुहाफ़िज़ संगीन जे नोक सां मुंहिंजे ॿिन्ही फिफड़नि में सोराख़ करणु शुरू कया ऐं आउं अॻिते वधियुसि। मुंहिंजे अखियुनि आॾो अंध अची वियो, पर ओचितो विझ जो ख़ौफ़नाक ठका थियो ऐं मुंहिंजा मुहाफ़िज़ गुम थी विया। उहा गाॾी बि गुम थी वई। मुंहिंजे साम्हूं धुएं जो हिकु बादल ज़मीन मां फुटी निकितो ऐं आसमान ॾांहुं फैलिजणु लॻो। उहो अथाह कारो बादल लाटूअ वांगुरु हो ऐं लाटूअ जहिड़ो ई तेज़ फिरी रहियो हो। घड़ीअ में तूफ़ान वाचूड़ा ऐं मींहुं शुरू थी वियो। धुएं जो बादल फाटी पियो ऐं बाहि जी ॼरुनि ऐं शोलनि जो दरिया बणिजी वहणु लॻो। हिकु ई वक़्तु बाहि जो समुंड ऐं बाहि जहिड़ी गरम पाणीअ जो मींहुं, हिकु ई वक़्तु तूफ़ान ऐं हवा सां गॾु बेइंतिहा घुट ऐं ॿूसट थी वई। मुंहिंजे ॾिसंदे माण्हू पंहिंजनि घरनि, दुकाननि, सिनेमानि, गुसलखाननि, काकूसनि, कैबरी हाउसनि मां निकिरी भॼणु लॻा, हेॾां होॾां चइनी पासनि ॾांहुं। पर बाहि जो बादल वधंदो, पखिड़िजंदो, फैलिजंदो, खेनि हज़म कंदो थी वियो। लोह जूं पुलियूं, सीमेंट जूं इमारतूं, काठ जा परगोला, ट्रामे जा बुत, गौतम जूं समाधियूं, देवलूं, मस्जिदूं उन बाहि जे बादल में विघरंदियूं ॿरंदड़ जबल जो लावा बणिजंदियूं थी वियूं ऐं सभु कुझु उन बादल में समाइजंदो, उन जे बाहि खे तेज़ कंदो, भड़काईंदो थी वियो। ओॾी महिल वरी विझ जो हिकु ठका थियो ऐं विझ वॾी आवाज़ में चयो, हिरोशिमा। उन विझ जे रोशनीअ ते हमेशह मुंहिंजूं अखियूं खुली पवंदियूं हुयूं ऐं आउं उन भयानक ओथारे मां छुटकारो हासिलु कंदो हुउसि। मुंहिंजो सॼो बदन पघर में शम हूंदो हो, जिस्म में भाला लॻंदा महसूसु थींदा हुआ ऐं अखियुनि मां निंड कढण लाइ थधे पाणीअ जे टप में पनाह ॻोल्हींदो हुउसि।